अॼु पूरी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे 26 मई ते। सो दुनिया में रहंदड़ हर हिकु औरत खे, हर मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखण वारी औरत पंहिंजी ज़िंदगी में जेका जेका जिथे जिथे जेका जेका स्ट्रगल करे थी, जेका जेका मेहनत करे थी, उन्हनि सभिनीनि खे आउं पंहिंजी तरफ़ खां चवंदसि हैप्पी हैप्पी वुमेंस डे। सो आउं चवंदसि त ज़िंदगी एतिरी आसान कोन्हे, ज़िंदगी तमामु घणी ॾुखी आहे। ज़िंदगी खे गुज़ारण जे लाइ इंसान खे इलाही कुझु करणो पवंदो आहे, तमामु घणी स्ट्रगल करणी पवंदी आहे, तमामु घणी महिनत करणी पवंदी आहे। सो आउं पंहिंजी भेणुनि खे गुज़ारिश कंदसि त कॾहिं बि ज़िंदगी में हिमत न हारियो। चाहे ज़िंदगी में केतिरियूं बि तकलीफ़ूं अचनि, केतिरियूं बि ॾुखाइयूं अचनि, पर हमेशह बहादुरीअ सां हर मुश्किलात खे फेस कयो। ज़िंदगीअ जे हर ॾुखिये मोड़ खे हिमत सां, मुड़सई सां, बहादुरीअ सां मुंहिंजी। ऐं हीअ दुनिया जेका आहे उहा बहादुर औरतुनि जी आहे। जेकॾहिं औरत बुज़दिल थींदी त उनजे लाइ कुझु बि कोन्हे। हिमत कयो, महिनत कयो, अदब ऐं इख़्लाक़ जे दायरे में रही करे पंहिंजी जेका ज़िंदगी अथव उनखे तमामु सुठे ऐं सुहिणे नमूने सां जियो। ऐं ख़ासि तौर ते स्पेशली पंहिंजे नियाणियुनि जे तालीम जो घणे खां घणो ख़्यालु रखो ऐं पंहिंजी नियाणियुनि जो हूअं बि ख़्यालु रखो। छो त चवंदा आहिनि न, जॾहिं धीअ माण्हू जे घर में हूंदी आहे न त पहिरीं सभ खां पहिरीं पंहिंजी धीअ खे खाधो ॾियणु घुरिजे। छो जो जॾहिं उहा पंहिंजे साहुरे जन हली वेंदी न त उते उनखे आख़िर में मानी खाइणी पवंदी।